ओम शांति। ये डेली मुरली तारीख है 24/7/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार बाप सां होलसेल वापार करणु सिखो। होलसेल वापार मनमना भव। अलफ खे यादि करणु ऐं कराइणु, बाक़ी सभु रिटेल। होलसेल वापार छा आहे? मनमना भव। अलफ खे यादि करणु ऐं कराइणो आहे, बाक़ी सभु रिटेल। प्रश्न: बाप पंहिंजे घर में कीअं ॿारनि जो वेलकम कंदो? उत्तर आहे, जो ॿार सुठी रीति बाप जे मत ते हलंदा आहिनि, ॿिए कंहिंखे यादि न कंदा आहिनि, देह सहित दे सभु संबंधनि सां बुद्धि योग तोड़े हिक जी यादि रहंदी आहे, अहिड़े ॿारनि खे बाप पंहिंजे घर में रिसीव कंदा आहिनि। बाबा हाणे ॿारनि खे गुलगुल ठाहींदा आहिनि, पोइ फूल ॿारनि जी पंहिंजे घर में वेलकम कंदा आहिनि। पहिरियों बाबा ठाहींदा आहिनि, पोइ उन्हनि ॿारनि जी वेलकम कंदा आहिनि। ओम शांति। ॿारनि खे पंहिंजे बाप ऐं शांतीराम सुखधाम जी यादि में वेहणो आहे। बाप जी शांतीराम ऐं सुखधाम। आत्मा खे बाप जी आत्मा खे बाप खे यादि करिणो आहे न, दुखधाम खे भुलिजी वञिणो आहे। बाप ऐं ॿारनि जो इहो मिठो संबंध आहे, एतिरो मिठो संबंध ॿियो कोई बाप जो हूंदो ई न आहे जेतिरो शिव बाप ऐं असां ॿारनि जो आहे। संबंध त हिकु ई हूंदो आहे न, बाप सां, पोइ टीचर ऐं गुरू सां हूंदो आहे। हाणे हिते इहे टई ई हिकु आहिनि, बाप, टीचर, सतगुरु। इहे बि बुद्धि में यादि रहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे न। इहे बि बुद्धि में यादि रहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे न, की उहो असांजो बाबा बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, भॻवानु असांखे पढ़ाए थो। हिकु ई बाप मिलियो आहे जो ॾाढो सहज रास्तो ॿुधाईंदो आहे। बाप खे शांतीधाम सुखधाम खे यादि करो, हिन दुखधाम खे भुलिजी वञो। घुमो फिरो, लेकिन बुद्धि में इहे ई यादि रहे कि हाणे शिव बाबा आहिनि असांखे शांतीधाम सुखधाम में वठी वञण लाइ। हिते त कोई गोरख धंधो न आहे न, घर में वेठा आहियो, बाप सिर्फ़ु 3 अक्षर यादि करण खे चईंदा आहिनि। वास्तव में हिकु अक्षर बाप खे, वास्तव में आहे हिकु अक्षर कि बाप खे यादि करो, पोइ विस्तार में बाबा केरु केरु आहिनि उहे यादि करो। बाप खे यादि करण सां सुखधाम ऐं शांतीधाम ॿई वरसा यादि अची वेंदा आहिनि। ॾियण वारो त बाप ई आहे। यादि करण सां ख़ुशी जो पारो चढ़ंदो आहे। तव्हां ॿारनि जी ख़ुशी त नामी ग्रामी आहे, ॿारनि जी ख़ुशी में आहे असांखे बाबा घर में वेलकम कंदा, रिसीव कंदा, परंतु उन्हनि खे जो सुठी रीति बाप जी मत ते हलंदा आहिनि। त अॼु बाबा चवनि था कि सिर्फ़ु मां तव्हांजो बाप आहियां ऐं तव्हांखे सिर्फ़ु एतिरो ई थो चवां कि मूंखे यादि करो। उन सां गॾु सभु अची वियो, बाप सां गॾु वरसो बि अची वियो। वरसो कहिड़ो? शांतीधाम सुखधाम जो। शांतीधाम में त सभी वेंदा, लेकिन असां नज़दीक हूंदासीं बाबा सां, बाबा सां गॾु वेंदासीं। ऐं सुखधाम में त हलणो ई आहे। त शांतीधाम सुखधाम ऐं बाप खे यादि करो त इहे ॿई बि यादि अची वेंदा। त बाबा चईंदा आहिनि त इन सां तव्हां सदा ख़ुशि रहंदव। ऐं जेका ॿार मुंहिंजी मत ते हलंदा उन्हनि खे मां वेलकम बि कंदो आहे, रिसीव बि कंदो आहे, परंतु उन्हनि खे जो सुठी रीति मुंहिंजी मत ते हलंदा आहिनि, ॿिए कंहिंखे यादि न कंदा आहिनि, देह सहित सभु संबंधनि सां बुद्धि योग तोड़े मामेकम यादि करण वारे ॿारनि खे हिकु सेकेंड असांखे घड़ी घड़ी, जीअं कई माण्हू चवनि न मुंहिंजो कोई न आहे, उहा अगरि स्थिति तव्हां अनुभव कई हुजे जंहिं समय तव्हांजी सभु अगेंस्ट थी वेंदा आहिनि, तव्हांजी कोई न ॿुधंदो आहे, उन समय असां अकेला थी वेंदा आहियूं न। उहा स्थिति असांखे धारण करे पोइ इहो यादि रखिणो आहे मां अकेली न, मूंसां गॾु बाबा आहे न। देहधारियुनि सां असां पंहिंजो बुद्धि योग जोड़े रखंदा आहियूं न, त जॾहिं सभु पंहिंजे पंहिंजे कम में बिज़ी थी वेंदा आहिनि, असां ते ध्यानु न ॾींदा आहिनि, असांजी ॻाल्हि न ॿुधंदा आहिनि, त उहो अकेलोपन माण्हुनि खे खाईंदो आहे। त असांखे अकेले जी आदत हर माण्हू खे आहे, कॾहिं कॾहिं सभु माण्हू धोखो ॾेई छॾंदा आहिनि। त बसि हाणे हुन अकेलेपन में हिक खे जोड़णो आहे, बाबा
त ख़ुशी अची वेंदी, है न। ऐं अगरि तव्हां सां गॾु सभु बि आहिनि त बि तव्हांखे हिकु बाबा खे सदा उन्हनि सभिनि खे भुलिजी वञो। फॉर अ सेकेंड सोचो हिन दुनिया में कोई आहे ई न, सिर्फ़ु मां आहियां, मां सां गॾु पोइ बाबा बि अची वियो, मां आत्मा आहियां न ऐं बाबा। त ईअं विच विच में अभ्यास करो त असां धीरे धीरे भुलिजंदा वेंदासीं मतिलबु बुद्धि टुटंदी वेंदी। देह सही देह जे सर्व संबंधनि सां बुद्धि योग तोड़णो। बुद्धि योग तोड़णु मतिलबु बुद्धि में छा हूंदी आहे, श्रेष्ठ मत, मतिलबु असांजी बुद्धि में बाबा जी मत अची वेंदी। पोइ असांजी मत ई बाबा जी आहे त सोचणु ॻाल्हाइणु करण बि बाबा अनुसार थी वेंदो। भक्ति मार्ग में त तव्हां ॾाढी सेवा कई आहे, भक्ति मार्ग में तव्हां ॾाढी सेवा कई आहे, परंतु ॼाणण जो रास्तो न मिलियो। हाणे बाबा केतिरो सहज रास्तो ॿुधाइनि था। सिर्फ़ु इहे यादि करो, बाप बि आहे, शिक्षक बि आहे, सृष्टि जी आदि मध्य अंत जो ज्ञान बि ॿुधाईंदा आहिनि, जो ॿियो कोई बि असांखे सम्झाए न सघंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि हाणे घर हलिणो आहे, पोइ पहिरियों असां सतयुग में ईंदासीं। हिन चीची दुनिया में हिन चीची दुनिया सां हाणे वञिणो आहे। भले हिते वेठा आहियूं, परंतु हितां खां हाणे विया की विया परम धाम, पोइ ईंदासीं सतयुग में। बाप बि ख़ुशि थींदा आहिनि। तव्हां ॿारनि बाप खे इनवाइट कयो आहे ॾाढे समय खां, हाणे बाप खे रिसीव कयो आहे न। बाप चवंदा आहिनि मां तव्हांखे गुलगुल ठाहे करे पोइ शांति धाम में रिसीव कंदमि, पोइ तव्हां नंबरवार हली ईंदव। केतिरो सहज आहे, बाप खे भुलिजणो न आहे। ॻाल्हि त ॾाढी मिठी ऐं सिधी आहे। असां सॾु कयो, असां रिसीव कयो, हाणे बाबा असांखे गुलगुल ठाहे पोइ परमधाम में असांखे रिसीव कंदा। असां त बाबा सां, लेकिन जो ॿार बाबा चईंदा आहिनि न मूंसां गॾु बि हलिणो आहे, मतिलबु जीअं ई बाबा चईंदा हलो त हलो। हिकु तरीक़े सां बाबा असांखे ॾिसी, छो जो पहिरियों त बाबा ई वेंदा न मथे त बाक़ी सभिनि खे त जीअं रिसीव ई कंदा न। त बाबा चवनि था आहे ॾाढी मिठी ऐं सिधी ॻाल्हि, हिकु अलफ़ खे यादि करिणो आहे। भले डिटेल में सम्झाईंदा आहिनि, पोइ पिछाड़ी में चवंदा आहिनि अलफ़ खे यादि करो, ॿियो न कोई। तव्हां जन्म जन्मांतर जा आशिक़ आहियो, हिकु माशूक़ जा। तव्हां ॻाईंदा आया आहियो, बाबा तव्हां ईंदव त असां तव्हांजा ई ठहींदासीं। हाणे उहे आया आहिनि त हिकु जो ई ठहिणो खपे न, निश्चय बुद्धि विजयंती आहे न। बाबा चवंदा आहिनि बाप तव्हां ॻाईंदा आहियो की तव्हां ईंदव त असां तव्हांजा ठहींदासीं। हाणे उहे आया आहिनि, हिकु जो ई ठहिणो आहे न। निश्चय बुद्धि विजयंती आहे न, विजय पाईंदासीं रावण ते। पोइ अचिणो आहे राम राज्य में, कल्प था रावण ते विजय पाईंदा आहिनि। ब्रह्मन ठहिया विजय पाई रावण ते। असां ब्रह्मन ठहियासीं, बाबा से प्रतिज्ञा कईसीं मां अॼु खां पवित्र रहंदमि ऐं विजय पातीसीं रावण ते। राम राज्य ते असांजो हक़ु आहे। बाप खे पहचानणु ऐं राम राज्य जो हक़ु वरितो, बाक़ी पुरुषार्थ करिणो आहे ऊच पद पाइण जो। मतिलबु असां बाबा खे बाबा चयो हा मुंहिंजो बाबा आहे त स्वर्ग में एंट्री, सतयुग में त्रेता में कहिड़े बि युग में एंट्री त थी वई, लेकिन अगरि असांखे फस्ट डिवीज़न सतयुग में अचिणो आहे त असांखे सुठी रीति धारणा बि करणी पवंदी न। फस्ट डिवीज़न में अचण लाइ असांखे छा करिणो पवंदो, धारणा बि करणी पवंदी। विजय माला में अचिणो आहे, वॾी विजय माला। राजा ठहींदव त सभु कुझु मिलंदव। दास सभु नंबरवार ठहींदा आहिनि, सभु हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। कोई त ॾाढो नज़दीक रहंदी आहे, जो राजा रानी खाईंदा आहिनि, उहो जो कुझु भंडारे में ठहींदो आहे उहो सभु दासनि खे मिलंदो आहे। जंहिंखे 36 प्रकार जो भोजन चइबो आहे न, पदमपति बि राजाउनि खे ई चइबो आहे, प्रजा खे पदमपति न चईंदासीं। भले हुते धन जी परवाह न रहंदी,
परंतु ये निशानी देवताउनि खे ई ॾिनल आहे। जेतिरो यादि कंदा ओतिरो सूर्यवंशी में ईंदा। श्री 1250 समय हलंदो न, त असां शुरू खां अचूं न सूर्यवंशी में बि, मम्मा पापा जी राजधानी में नई दुनिया में अचिणो आहे न, त हुन जे लाइ ओतिरो असांखे पुरुषार्थ बि करिणो पवंदो। महाराजा महारानी ठहिणो आहे न, बाप नॉलेज ॾींदा आहिनि नर सां श्री नारायण ठहिण जी, जंहिंखे असां राजयोग चईंदा आहियूं। बाक़ी भक्ति मार्ग जा शास्त्र बि सभिनि खां जास्ती तव्हां ई पढ़िया आहिनि। सभिनि खां जास्ती भक्ति असां ई कई आहे। हाणे बाप अची करे असां सां मिलिया आहिनि। बाप रास्तो त ॾाढो सहज ऐं सिधो ॿुधाईंदा आहिनि कि बाप खे यादि करो। बाबा बार चई सम्झाईंदा आहिनि। बाप ॿारनि ते वारी वेंदा आहिनि। बाबा ॿारनि ते वारी वेंदा आहिनि। वारिस आहिनि त वारी वञिणो पए न। ॿार मुंहिंजा वारिस आहिनि त ॿारनि ते वारी वञणु मतिलबु ॿारनि खे सभु कुझु ॾियणु। लेकिन बाबा कहिड़े ॿारनि खे सभु कुझु ॾींदा आहिनि जो बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा आहिनि। तव्हां बि चयो हुयो न, बाबा तव्हां ईंदा त असां वारी वेंदासीं, तन मन धन सहित कुर्बान थी वेंदासीं। तव्हां बि चयो हुयो कि बाबा तव्हां ईंदव त असां वारी वेंदासीं, तन मन धन सहित सभु कुर्बान थी वेंदासीं। त बाबा बि आहिनि। हाणे अगरि असां बाबा ते वारी वेंदासीं, पूरो सभु कुझु बाबा खे ॾींदासीं, त बाबा 21 जन्मनि ताईं असां ते 21 जन्मनि ताईं असां ते वारी वेंदा। तव्हां हिकु बार कुर्बान वेंदा आहियो, बाबा 21 जन्म, बाबा त चईंदा आहिनि मां पूरे कल्प जो वरसो तव्हांखे ॾेई ॾींदो आहे, जो चाहे वठो। कीअं द्वापर कलयुग में बि असां भटकूं न, त हिन समय असां हिकु ई बाप जी यादि में रहूं हमेशह, त असां द्वापर कलयुग में बि हेॾे होॾे न भटकंदासीं। त थी वियो न द्वापर कलयुग जो वरसो बि। द्वापर कलयुग में भक्ति त करणी आहे, लेकिन बाबा जी यादि में रही करे हर परिस्थिति हर ॻाल्हि खे हाणे पार कंदासीं। त द्वापर कलयुग में बि जो असांजे जीवन में वापसि परिस्थिति ईंदी त असां बाबा जे सवाइ किथे भटकंदासीं न। बाप ॿारनि खे यादि बि दिलाईंदा आहिनि, सम्झी सघंदा आहिनि। सभु ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार पंहिंजो पंहिंजो भाग्य वठणा आहिनि। बाप चईंदा आहिनि मिठे ॿार, विश्व जी बादशाही असांजी जागीर आहे। हाणे जेतिरो तव्हां पुरुषार्थ करो ऐं मूंखां वठो, जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो ऊच पद पाईंदो न। के करोड़पति खे चओ कि इहा चीज़ असां वटि आहे, उहो चईंदो वटि करोड़ असांखे ॾे। लेकिन हिते बाबा चए थो मूं वटि विश्व जी बादशाही आहे, लेकिन उहो विश्व जी बादशाही पैसे सां ख़रीदी न सघंदा आहियो। तव्हां वटि एतिरा पैसा ई न आहिनि। उन जे लाइ तव्हांखे दैवी गुण संपन्न ठहिणो पवंदो। 16 कला संपूर्ण ठहिणो पवंदो। संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठहिणो पवंदो। त बाबा चईंदा आहिनि कि विश्व जी बादशाही मुंहिंजी जागीर आहे, असांजी जागीर आहे। हाणे जेतिरो पुरुषार्थ करे वठो, जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो ऊच पद पाईंदो। नंबर 1 सो नंबर लास्ट में, नंबर 1 में वरी ज़रूरु ईंदा ब्रह्मा बाबा। ऐं असां आत्मा आहियूं, सॼो मदार पुरुषार्थ ते आहे न। बाप ॿारनि खे घर वठी वञण लाइ आया आहिनि। हाणे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त सभु पाप कटिजी वेंदा। उहा आहे काम अग्नि, इहा आहे योग अग्नि। उहा आहे काम अग्नि, इहा आहे योग अग्नि। योग अग्नि सां सभु पाप भस्म थी वेंदा ऐं असां आत्मा आहियूं, हीरा ठही वेंदासीं। बाबा चईंदा आहिनि काम अग्नि में जलते जलते तव्हां कारा थी विया आहियो न।
हा बिल्कुलु ई ख़ाक थी वियो। हाणे मां तव्हांखे अची करे जॻाईंदो आहे तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण जी युक्ति ॿुधाईंदो आहे बिल्कुलु सिंपल। मां आत्मा आहियां, एतिरो समय देह अभिमान में रहण जे कारण तव्हां उल्टा लटकी पिया हुयो। हाणे देही अभिमानी ठही बाप खे यादि करो। हाणे देही अभिमानी ठही करे बाप खे यादि करो। घर वञिणो आहे, बाप वठी वञण लाइ आया आहिनि। निमंत्रण तव्हां निमंत्रण ॾिनो आहे, बाबा अचो पतितनि खे पावन ठाहे करे पंडो ठही करे सभिनि खे पाण सां गॾु घर वठी वञो। सभी आत्माउनि खे न असां बाबा खे निमंत्रण ॾिनो आहे कि छा निमंत्रण ॾिनो कि कंहिंखे निमंत्रण ॾियूं अची करे असांजे घर जा झाड़ू पोछो करे वञो, कपिड़ा धोई वञो। कंहिंखे निमंत्रण ॾींदा आहियो? हिते असां वॾे वॾे बाप खे छा निमंत्रण ॾियूं था कि अची करे असां पतित आत्माउनि खे पावन ठाहियो, मूत पतीली कपिड़नि खे धोयो न। बाबा त आत्माउनि खे पावन ठाहींदो, आत्माउनि जी शक्ति सां प्रकृति पावन थींदी। लेकिन सोचो असां बाबा खे ड्यूटी छा था ॾियूं? अगरि असांखे कोई चए कि असांखे अची असांजे घर जो झाड़ू पोछो करे सभु घर जो कमु करो ऐं असांखे वठी हलो पंहिंजे घर, त चईंदो न तव्हां सभु कुझु करे करे रखो रेडी थी, मां भले वठी वठण लाइ अचां थो। लेकिन हिते ॾिसो असां वॾे वॾे बाबा खे छा था चऊं? आत्मा खे ई यात्रा ते वञिणो आहे। तव्हां आहियो पांडव संप्रदाय, पांडवनि जो राज्य न हुयो, कौरवनि जो राज्य हुयो। हिते त हाणे राज्य ई बि ख़तमु थी वई आहे। हाणे भारत जो केतिरो बुरो हाल थियो आहे। तव्हां पूज्य विश्व जा मालिक हुयो, हाणे पुजारी ठहिया आहियो। तव्हां विश्व जो मालिक कोई बि न हुयो, त विश्व जो मालिक कोई बि न आहे। विश्व जो मालिक सिर्फ़ु देवी देवता ठही सघंदा आहिनि। इहे माण्हू चईंदा आहिनि विश्व में शांती थिए। तव्हां पुछो विश्व में शांति कंहिंखे चइबो आहे? विश्व में शांति कॾहिं हुई? वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न, हुननि खां पुछो विश्व में शांति कॾहिं हुई? वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे, चक्र फिरंदो आहे। ॿुधायो विश्व में शांति कॾहिं हुई? ॿुधायो विश्व में शांति कॾहिं हुई? तव्हां कहिड़ी शांति चाहींदा आहियो? कोई बि ॿुधाए न सघे। सिर्फ़ु देखा देखी ते कंदा रहंदा आहिनि, हिकु कई ॿी कई टे कई। लेकिन शांति छा थींदी आहे? केरु अशांत थियो आहे ऐं असांखे शांति कीअं मिलंदी? असां अशांत छो थिया आहियूं? ये असली ॻाल्हियूं त कोई ॿुधणु चाहींदो ई न आहे, सम्झी न आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि विश्व में शांति स्वर्ग में हुई, जंहिंखे पैराडाइज़ चईंदा आहियूं। क्रिश्चन माण्हू चईंदा आहिनि बराबरि क्राइस्ट सां 3000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुयो। उन्हनि जी न पारस बुद्धि ठहींदी आहे न पत्थर बुद्धि। बाबा चईंदा आहिनि क्रिश्चन माण्हू चईंदा आहिनि बराबरि क्राइस्ट खां 3000 पहिरियों हिन दुनिया में पैराडाइज़ हुयो। विदेश वारनि जी क्रिश्चन वारनि जी न पारस बुद्धि ठाहींदा आहिनि न पूरा पत्थर बुद्धि ठाहींदा आहिनि। भारतवासी ही पूरा पारस बुद्धि ठाहींदा आहिनि, पूरा पत्थर बुद्धि बि ठाहींदा आहिनि। न्यू वर्ल्ड खे हेवन चइबो आहे, पुराने खे हेल चइबो आहे। हेवन न चईंदासीं। ॿारनि खे बाबा हेल ऐं हेवन जो राज़ सम्झायो अथई। इहा रिटेल आहे, होलसेल में त सिर्फ़ु हिकु अक्षर चईंदा आहिनि मामेकम यादि करो। बाप सां बेह जो वरसो मिलंदो आहे। इहा पुराणी दुनिया 5000 वर्ष पहिरियों भारत में स्वर्ग हुयो। बाप ॿारनि खे सची सची कहानी ॿुधाईंदा आहिनि। सत्यनारायण जी कथा, तीजड़ी जी कथा, अमर कथा मशहूरु आहे न। तव्हांखे बि टियों नेत्र ज्ञान जो मिलंदो आहे, उनखे तीजड़ी जी कथा चइबी आहे। उहा त भक्ति जी पुस्तक ठाहे छॾी अथनि। हाणे तव्हां ॿारनि खे सभु ॻाल्हियूं सुठी रीति सम्झाए बि आहिनि न। दुनिया वारनि त अलॻि अलॻि कथाउनि जी भक्ति जी पुस्तक ठाहे छॾी अथनि।
हाणे तव्हां ॿारनि खे सभु ॻाल्हियूं सुठी रीति सम्झाइबियूं आहिनि। रिटेल ऐं होलसेल हूंदो आहे न, एतिरो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि जो सागर खे शाही ठाहे छॾियो त बि अंत न थिए। बाबा जो केॾो विस्तार ज्ञान आहे। ॾिसो, अलॻि अलॻि दुनिया में जो अलॻि अलॻि एरिया आहिनि, केॾी सारी विंग्स ठहियल आहिनि। मतिलबु दुनिया में जो हर प्रकार जो कमु थिए थो, उन्हनि सभिनि खे ज्ञान कीअं ॾियणो आहे, हुननि सभिनि फील्ड में, उन्हनि सभिनि एरिया में ज्ञान खे कीअं यूज़ करिणो आहे, हाणे त केॾो विस्तार थी वियो आहे न। अलॻि अलॻि प्रकार जी सेवायूं जेके ॾेखारे में न ॾींदो आहे, ॿुधाए में न ॾींदो आहे। आर्मी, नेवी, पुलिस, डॉक्टर, हर हिक खे बाबा जो ज्ञान उन्हनि जे सम्झ अनुसार ॾियनि था। त इहे एॾो विस्तार थी वियो आहे ज्ञान जो। त इहा आहे रिटेल। लेकिन होलसेल में छा आहे, सिर्फ़ु असां सभु आत्मायूं आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं। जेसिताईं असां हुन डॉक्टर खे डॉक्टरी जी रीति सां ज्ञान न ॾींदासीं, ऐं ज्ञान ॾींदे ॾींदे असांखे उते हुनखे कीअं लाहिणो आहे, मनमनाभव स्थिति में। उहो इहो भुलिजी वञे कि मां डॉक्टर आहियां। मतिलबु जेको देह भान जो हूंदो आहे न, मां डॉक्टर आहियां, कि डॉक्टर खे ईअं साधारण रीति सां ज्ञान ॾियूं कि असां आत्मा आहियूं, असांजे शरीर। त उहो चईंदो छा था ॿुधाइनि। पहिरियों त उन्हनि खे डॉक्टरी जी रीति सां उन्हनि खे ज्ञान ॾियो, पोइ धीरे धीरे उहो आपे ई न उहा आत्मा जॾहिं सम्झी वेंदी न कि मां त आत्मा आहियां, मां त इहे शरीर सां इहे पार्ट थी वॼायां, त मूंखे अहंकार छो करिणो। मां आत्मा त परमात्मा जी संतान आहियां, ऐं मूंखे हिन सृष्टि ते इहो कमु मिलियो। पोइ वञी करे उहा हिन स्थिति में वेंदी, पोइ वञी करे उहा आत्मा ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा जी संतान, ऐं असां सभु आत्मा हिते भाउ आहियूं, असां हिते इहे कमु था करूं। अक्षर ई हिकु आहे, हुनजो अर्थ बि तव्हां सम्झंदा आहियो, ॿियो कोई सम्झी न सघे। बाप कोई संस्कृत में ज्ञान न ॾींदा आहिनि, उहो त जीअं राजा आहे ओड़ी हुनजी भाषा हलाईंदा आहिनि। पंहिंजी भाषा त हिकु हिंदी आहे न, पोइ संस्कृत छो सिखणी खपे। केतिरो पैसो ख़र्चु कंदा आहिनि न अलॻि अलॻि भाषाऊं सिखण में। तव्हां वटि कोई बि अची हुननि खे चओ, बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त शांतीधाम सुखधाम जो वरसो मिलंदो। इहे सम्झणो आहे त वेही करे सम्झो। बाक़ी असां वटि ॿी कोई ॻाल्हि न आहे। बाप अलफ़ ई सम्झाईंदा आहिनि, अलफ़ सां ई वरसो मिलंदो आहे, अलफ़ सां ई वरसो मिलंदो आहे। बाप खे यादि करो त सभु पाप नाश थी वेंदा। पोइ पवित्र आत्मायूं शांतीधाम में हली वेंदियूं। चईंदा आहिनि न शांति देवा, बाप ई शांति जो सागर। त उन्हनि खे यादि कंदा आहिनि न, बाप जो स्वर्ग स्थापन कंदा आहिनि, उहो त हिते ई हूंदो न। सूक्ष्म वतन में कुझु बि न आहे। इहे त साक्षात्कार जी ॻाल्हि आहे। अहिड़ा फ़रिश्तो ठहिणो आहे असांखे, ठहिणो त हिते ई आहे न। फ़रिश्तो ठही करे पोइ असां घर हलंदासीं। राजधानी जो वरसो बाप सां मिलंदो आहे, शांती ऐं सुख जो वरसो मिलंदो आहे न। बाप जे सवाइ ॿियो कोई सागर, बाप जे सवाइ ॿियो कोई खे बि सागर न चई सघंदा आहियूं। बाबा आहे ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर आहे, ॿिए कंहिंखे बि न चई सघंदासीं। बाप जो ज्ञान सागर आहे, उहो ई सर्व जी सदगति करे सघंदा आहिनि। बाप पुछंदा आहिनि मां तव्हांजो बाप टीचर गुरु आहियां, तव्हांजी सदगति कंदो आहे, पोइ तव्हांजी दुर्गति केरु कंदो आहे? रावण ॿार चईंदा आहिनि बाबा रावण दुर्गति ऐं सदगति जो इहे खेल आहे। कोई मूंझतो आहे त पुछी सघंदा आहिनि। भक्ति मार्ग में प्रश्न ढेर उठंदा आहिनि, ज्ञान मार्ग में प्रश्न उठण जी दरकार ई न आहे। शास्त्रनि में त शिव बाबा खां वठी करे देवताउनि जी बि केतिरी ग्लानी करे छॾी अथनि, कंहिंखे बि न छॾियो अथनि। इहे बि ड्रामो ठहियलु आहे, पोइ बि कंदा न। अगरि तव्हांजी कोई ग्लानी करे न,
अगरि तव्हांखां सहन नथी थिए त हुन समय यादि कजो भॻवान खे ई न छॾनि त मां केरु आहियां, मां त आत्मा आहियां न। ऐं सभिनि जी ग्लानी माण्हू कंदा ई रहंदा आहिनि। पोइ बाबा ॾाढा सारा चईंदा आहिनि ग्लानी करण वारनि ते बि उपकार करो, उन्हनि सां बि मिठो ॻाल्हायो, शुभ भावना शुभकामना करो, परोपकारी ठहो। बाप चईंदा आहिनि इहे देवी देवता धर्म ॾाढो सुखु ॾियण वारो आहे, पोइ इहे दुख न रहंदो। बाप तव्हांखे केतिरो समझदार ठाहींदा आहिनि। इहे लक्ष्मी नारायण समझदार हुया तॾहिं त विश्व जा मालिक हुया न। बेसमझ त विश्व जो मालिक न ठही सघंदो आहे। पहिरियों त तव्हां कांटा हुयो, हाणे फूल ठहिया आहियो। हिन करे बाबा बि गुलाब जो फूल खणी ईंदा आहिनि, अहिड़ो फूल ठहिणो आहे, ख़ुदि अची करे फूलनि जो बगीचो ठाहींदा आहिनि। पोइ रावण ईंदो आहे, कांटनि जो जंगल ठाहींदो आहे, केतिरो क्लियर आहे। इहे सभु सिमरन करिणो आहे, हिक खे यादि करण सां हुन में सभु अची वेंदो आहे। बाबा सां वरसो मिलंदो आहे, इहा ॾाढी भारी दौलत आहे न जीवन में। सदा सभिनि खां वॾी दौलत कहिड़ी आहे? पवित्रता न। बाबा चईंदा आहिनि कि पवित्रता सां गॾु सुख शांति ॿई अची वेंदा आहिनि। त बाबा जो जेको वरसो आहे न, त बाबा चवनि था शांति जो बि वरसो मिलंदो आहे न। श्री शांति जो सागर बाबा ई है न। त बाबा त असांखे केॾो इहे गुण ज्ञान गुण शक्तियूं। सोचो कॾहिं एकांत में वेही करे वीचार करो मूंखे छा मिलियो आहे, दुनिया वारनि सां मां कीअं अलॻि आहियां। हर सिचुएशन हर ॻाल्हि में हाणे जो बाक़ी दुनिया वारा रिएक्ट कंदा, मां उन रीति न कंदमि छोजी मूं वटि बाबा जो वरसो आहे। शांति पवित्रता सुख शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता और शक्तियूं सुख आनंद, त इहे सभु असां वटि बाबा जो वरसो आहे, जेकी ॾाढी भारी दौलत चईंदा आहिनि बाबा न। कंहिं आत्मा में सर्व गुण हुजनि, कलायूं हुजनि, शक्ति हुजनि, ज्ञान हुजे ऐं इहे दुनिया में रहे त उहो त केॾो सुखी हूंदो। लौकिक बाप जी अहिड़ी महिमा कॾहिं न कंदासीं। श्री कृष्ण आहे सभिनि खां प्यारो, पहिरियों पहिरियों जनम ई हुनजो थींदो आहे, इन करे सभिनि खां जास्ती प्यार कंदा आहिनि। सृष्टि ते पहिरियों योग बल वारो ॿारु, बाप ॿारनि खे ई सॼे घर जो समाचार ॿुधाईंदा आहिनि। बाबा बि पको वापारी आहे, कोई वीरलो अहिड़ो वापारु करे। होलसेल वापारी कोई मुश्किल ठहींदो आहे। तव्हां होलसेल वापारी आहियो न, बाप खे यादि कंदा ई रहंदा आहियो। कई रिटेल में सौदो करे पोइ भुलिजी वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि निरंतर यादि कंदा रहो, वरसो मिली वेंदो, पोइ यादि करण जी दरकार ई न रहंदी। लौकिक संबंध में बाप ॿुढो थींदो त कोई कोई ॿार पिछाड़ी ताईं बि सहायक ठहींदा आहिनि, कोई त मिल्कियत मिली ऐं उड़ाए करे खलास करे छॾींदा आहिनि। बाबा सभु ॻाल्हियुनि जो अनुभवी आहे ब्रह्मा बाबा, तॾहिं त बाबा बि इन्हनि खे पंहिंजो रथ ठातई न। ग़रीबनि जो साहूकारनि जो सभिनि ग़रीबी जो साहूकारी जो सभिनि जो अनुभव ब्रह्मा बाबा खे आहे। ड्रामा अनुसार ये हिकु रथ आहे, बाबा ड्रामा अनुसार ये हिकु रथ आहे, ये कॾहिं बदिली न सघंदा आहिनि न। ड्रामा अनुसार ये हिकु रथ आहे ब्रह्मा बाबा जो, ऐं इहो रथ कॾहिं बि बदिली न सघंदा आहिनि। ड्रामो ठहियलु आहे न, इन में कॾहिं चेंज न थी सघंदी आहे, इन में कॾहिं चेंज न थी सघंदी आहे। इहे ॻाल्हियूं होलसेल ऐं रिटेल में सम्झाए करे पोइ अंत में चई छॾो मनमना भव मध्याजी भव। इहे ॻाल्हियूं डिटेल में सभु सम्झाए करे, सभु होलसेल रिटेल में सम्झाए करे पोइ अंत में चओ हाणे बाबा खे यादि था करो ऐं पंहिंजे स्वर्ग खे यादि करो। मनमना भव में सभु अची वेंदो।
इहे ॾाढो भारी खज़ानो आहे, उन्हनि सां झोली भरंदा आहिनि। एॾे भारी खज़ाने सां बाबा असांजी बुद्धि रूपी झोली भरनि था। त ॾिसो असांजी बुद्धि रूपी झोली में केतिरो खज़ानो आयो आहे। उन्हनि खे यूज़ करे कार्य में लॻाए पंहिंजो केतिरो ठातो आहे। अविनाशी ज्ञान रतन 1-1 लख रुपए जो आहे। तव्हां पद्मा पदम भाग्यशाली ठहींदा आहियो। बाप त ख़ुशि आहे, नाख़ुशि ॿिन्हिनि सां न्यारो आहे। बाप त ख़ुशी नाख़ुशि ॿिन्हिनि सां न्यारा आहिनि। ॿियो कोई इहे साक्षी थी करे ड्रामा ॾिसंदा रहंदा आहिनि। तव्हां पाठ वॼाईंदा आहियो, साक्षी जो ड्रामा ॾिसनि था ऐं असां पाठ वॼाईंदा आहियूं। मां पाठ वॼाईंदे बि साक्षी आहियां। शिव बाबा चईंदा आहिनि मां पाठ वॼाईंदे बि साक्षी आहियां। मतिलबु बाबा ज्ञान बि ॾींदा आहिनि त बि साक्षी थी करे पाण खे ॾिसंदा आहिनि कि हा मूं मां इहे ज्ञान जा पॉइंट निकिरनि था, मां ईअं कमु करां थो। जनम मरण में ईंदो न आहियां, ॿिए खे कोई ॿियो कोई इन सां छुटी न सघंदो आहे। सिर्फ़ु बाबा ई हिननि जे जनम मरण सां न्यारा आहिनि, ॿियो कोई छुटी न सघंदो आहे। मोक्ष कंहिंखे मिली न सघंदो आहे। इहे अनादि ठहियलु हिकु ड्रामो आहे न। इहे बि वंडरफुल आहे। नंढी सी आत्मा में सॼो पार्ट भरियलु आहे। सची रीति नंढी सी आत्मा में सभिनि जो पार्ट भरियलु आहे, हर सेकेंड जो। ये अविनाशी ड्रामो कॾहिं विनाश ई न थींदो आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो दिलि वजान सिकव प्रेम सां सर्विसेबल ॿारनि खे अॼु बाबा चई न मां हुननि ई ॿारनि खे रिसीव कंदो आहियां जो मुंहिंजी मत ते हलंदा आहिनि। त अॼु बाबा वैसे त सभिनि खे यादि पिया ॾियनि था, लेकिन दिलि वजान सिकव प्रेम सां सर्विसेबल ॿारनि खे नंबरवार पुरुषार्थ अनुसार यादि पिया ॾियनि था ऐं गुड मॉर्निंग बि करनि था। रूहानी बाप जी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां जीअं बाप ॿारनि ते वारी वेंदा आहिनि, जीअं बाप ॿारनि ते वारी वेंदा आहिनि, ईअं तन मन धन सहित हिकु बार बाप ते क़ुर्बान वञो पूरो। जीअं बाप ॿारनि ते वारी वेंदा आहिनि, ईअं तन मन धन सहित हिकु बार बाप ते पूरो क़ुर्बान वञी करे 21 जन्मनि जे लाइ बाबा खां वरसो वठिणो आहे। इहो हिकु जनम हिकु बार असांजो हर संकल्प बोल कर्म असांजो पूरो जीवन इहो तन मन धन सहित बाबा खे ॾेई छॾियो। जो बाबा चए उअं ई सोचो, उअं ई ॻाल्हायो, उअं ई कर्म करो, उते ई असांजी बुद्धि वञणी खपे। जिस पूरो सरेंडर अर्थात बुद्धि द्वारा पूरो सरेंडर है ना। मन में बाबा जहिड़ा संकल्प, बुद्धि में बाबा जी मत संस्कार बाप समान, इहो थी वियो संपूर्ण समर्पण। त बाबा जो चवनि था जॾहिं पूरो हिन रीति क़ुर्बानी वेंदव तॾहिं 21 जन्म पूरो वरसो वठंदव। ॿियो आहे बाप जो अविनाशी अनमोल खज़ानो ॾींदा आहिनि, उन्हनि सां पंहिंजी बुद्धि रूपी झोली भरो, सदा भरपूर रखणी आहे। सदा हिन ख़ुशी व नशे में रहणो आहे कि असां पद्मा पदम भाग्यशाली आत्माएं आहियूं। सदा हिन ख़ुशी ऐं नशे में रहणो आहे कि असां पद्मा पदम भाग्यशाली आत्माएं आहियूं, जो असांखे स्वयं जी पहचान, बाप जी पहचान, पंहिंजे घर जी पहचान ऐं हीअ ॻाल्हि बुद्धि में वेही रही आहे कि हाणे सुखधाम अचिणो। वरदान आहे ब्रह्मण जीवन जी प्रॉपर्टी ऐं पर्सनैलिटी जो अनुभव करण वारा ऐं कराइण वारा विशेष आत्मा ठहूं। बाप दादा सभी ब्राह्मण ॿारनि खे स्मृति ॾियारंदा आहिनि कि ब्राह्मण ठहिया आहियो, ओहो भाग्य
लेकिन ब्रह्मण जीवन जो वरसो प्रॉपर्टी आहे संतुष्टता, ऐं ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी आहे प्रसन्नता। ब्रह्मण जीवन जो वरसो आहे प्रॉपर्टी आहे संतुष्टता, ऐं ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी आहे प्रसन्नता। त प्रॉपर्टी संतुष्टता ऐं पर्सनैलिटी सदा प्रसन्न रहो। इन अनुभव सां कॾहिं बि वंचित न रहणो आहे। अधिकारी आहियो। जॾहिं संतुष्टता हूंदी त ऑटोमेटिकली बुद्धि बाबा वठी रहंदी, चीज़नि में वेंदी ई न। बाबा मतिलबु ख़ुशी जो भंडार। त ऑटोमेटिकली असांजे जीवन में चेहरे ते मन दिलि ख़ुशि रहंदुसि था, चाहे स्थूल कुझु बि न हुजे असां वटि, उन में बि संतुष्ट रहो। त बाबा साथ आहे न, बाबा त सभु कुझु ई आहे, त प्रसन्नता अची वई न। अधिकारी आहियो। जॾहिं दाता वरदाता खुली दिलि सां प्राप्तियुनि जो खज़ानो ॾियनि था त उनखे अनुभव में लायो, ऐं ॿियनि खे बि अनुभवी ठाहियो, तॾहिं चईंदासीं विशेष आत्मा न। जॾहिं दाता वरदाता खुली दिलि सां प्राप्तियुनि जो खज़ानो ॾियनि था त उनखे अनुभव में लायो, ॿियनि खे बि अनुभवी ठाहियो, तॾहिं चईंदासीं विशेष आत्मा। स्लोगन आहे लास्ट समय जो सोचण जे बजाए लास्ट स्थिति जो सोचो। लास्ट समय न सोचो, लेकिन असांजी अंतिम घड़ी में स्थिति छा हूंदी। सभु जॻह हाहाकार शोर शराबो ॾाढो कुझु आहे, ऐं असां कहिड़ी प्रॉपर्टी में रहूं। असां संतुष्टता जी प्रॉपर्टी ऐं पर्सनैलिटी प्रसन्नता वारी। जीवन में पूरी सृष्टि ते जो बि कुझु थिए थो उन में असां यादि रखूं कि हाणे परिवर्तन थियणो इन करे थिए थो, त कुझु हलचल थींदी ई न। भले माण्हू चिल्लाइनि, कुझु बि करनि, है न, कुझु बि न थियणो आहे। असां पंहिंजी अंतिम स्थिति कहिड़ी हुजणी खपे। ॾिसंदे वे न ॾिसो, ॿुधंदे वे न ॾिसो, बसि हिकु बाबा ई ॾिखाए में ॾे, बाबा जी यादि ई बुद्धि में रहे। बसि ये स्थिति ही असांखे पास विद ऑनर्स खिलाईंदी। छो जी अंतिम समय दृश्य बि ॾाढा अहिड़ा हूंदा, आवाज़ूं बि हूंदियूं, लेकिन असांजी बुद्धि में कहिड़ो दृश्य रहे। बाबा 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 बाबा। तॾहिं त चवंदा आहिनि कि हर जॻह तू ही तू कीअं माण्हुनि कॉपी कई आहे असां द्वारा। हाणे असांजो अभ्यास हुजे कुझु ॾेखारे में ई न ॾे, बसि बाबा 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 बाबा। हाँ, कम जी चीजूं त ईअं ॾेखारे में, लेकिन जो फालतू कम आहे हाणे कमु न आहे। हा भई, जो कम जी चीज़ आहे, भाॼी ठाहियो, कपिड़ा धोयो, घर जो कमु करो, धंधो करो, हुते जिते हिन अखियुनि सां ॾिसण जी ज़रूरत आहे, ठीकु आहे, न त पंहिंजी बुद्धि द्वारा परम धाम में बाबा सां गॾु रहो। त हीअं मतिलबु फालतू ॻाल्हियूं जो असां सोचंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं, हाणे उन्हनि खे ॾिसंदे वे न ॾिसो, ॿुधंदे वे न ॿुधो, त अंतिम समय असांजी स्थिति अहिड़ी थी वेंदी। त अंतिम समय जो न सोचो, अंत घड़ी मां आत्मा बाबा जी यादि में रवां, इन जो अभ्यास कंदा रहो। इन जे लाइ विच में घड़ी घड़ी सेकेंड में करो स्टॉप, ऐं आत्मा परम धाम में बाबा वटि कुझु बि यादि न अचे। ये स्थिति असांखे ॾाढो मदद कंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,